अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मां अरशद अली ऐं तव्हां मुंहिंजो चैनल यूट्यूब लुबाबा लर्निंग होम ॾिसी रहिया आहियो। सो सभिनी दोस्तनि खे पंहिंजे चैनल ते भली कार दोस्तो। अॼु असां वटि कुझु मोस्ट इम्पोर्टेंट वर्ड्स आहिनि इंग्लिश में। अचो त असां हिननि खे सिंधी में 1 बाय 1 ट्रांसलेट करियूं था। सो पहिरियों नंबर वर्ड आहे एलिगेशन। ठीकु आहे, एलिगेशन वर्ड जो मतिलबु आहे इल्ज़ाम। इल्ज़ाम ठीकु आहे। ॿियो नंबर वर्ड आहे मेजॉरिटी। मेजॉरिटी वर्ड जो मतिलबु आहे अक्सरियत। ठीकु आहे। टियों नंबर वर्ड आहे इन्फ्लेशन। सो इन्फ्लेशन वर्ड जी माना आहे महांगाई। ठीकु आहे। चौथों नंबर वर्ड आहे इकोनॉमी। इकोनॉमी वर्ड जी माना आहे सिंधी में मईशत। मईशत ठीकु आहे। अहिड़ी तरह ओपोजिशन वर्ड जी माना आहे मुखालिफ़त। ठीकु आहे। आख़िरी असां वटि वर्ड आहे क्राइसिस। सो क्राइसिस वर्ड जी माना आहे बहरान। ठीकु आहे दोस्तों, अगर वीडियो समझ में अचे तो चैनल के ज़रूर सब्सक्राइब कयो ऐं अहिड़नि वधीक वीडियोस ॾिसण जे लाइ मुंहिंजे चैनल के ज़रूर सब्सक्राइब कजो ताकि हर न ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।